पैगाम यादुनि जे सफ़र में नई टी जो ख़ूबसूरत लेखक शाइर अयाज़ साड़ जो इंतख़ाब आहे त मुंहिंजी राणी शायद ही मुंहिंजो आख़िरी ख़त हुजे। हा, मुंहिंजी राणी शायद मुंहिंजो आख़िरी ख़त हुजे, या शायद इहो ख़त जेको लिखंदे मुंहिंजा सभु एहसास लफ़्ज़नि में दफ़न थी वञनि। मां तोखां का शिकायत करणु नथो चाहियां, छो त मोहबत शिकायतनि सां न पर ख़ामोशियुनि सां मरी वेंदी आहे। तूं मुंहिंजी क़िस्मत में न हुई, पर मुंहिंजी हर दुआ में हुई। मूं तुंहिंजो नालो पंहिंजे दिलि जे अहिड़ी कुंड में लिकायो जिथे अॼु बि तुंहिंजी यादि खां सवाइ ॿियो को बि नथो पहुचे। अफ़सोस रुॻो एतिरो आहे त जंहिं दिलि खे मूं तुंहिंजो घर बणायो, तंहिं दिलि खे तूं अकेलो छॾे हली वई। हाणे जॾहिं राति गहरी थींदी आहे, तॾहिं तुंहिंजी यादि मुंहिंजे विहाणे भरिसां वेही ख़ामोशी सां मुंहिंजा ॻोढ़ा ॻणींदी आहे। हर सुबुह ईअं लॻंदो आहे ॼण सिज त उभरियो आहे, पर मुंहिंजी ज़िंदगी जो ॾींहुं अञा बि ऊंद में बीठो आहे। तूं शायदि ख़ुशि हुजे, मां तुंहिंजी ख़ुशियुनि लाइ अॼु बि दिलि सां दुआ गो आहियां। पर हिकु ॻाल्हि ज़रूरु यादि रखजांइ, दुनिया में जेकॾहिं को माण्हू बिना कंहिं मतिलब जे तोसां मोहबत कंदो, तोसां मोहबत कंदो हो, त उहो मां हुअसि। मूं तुंहिंजी मुस्कुराहट लाइ पंहिंजा ॾुख लिकाया, तुंहिंजी ख़ुशियुनि लाइ पंहिंजा ख़्वाब दफ़न कया। पर मुंहिंजे हिसे में रुॻो विछोड़ो, ख़ामोशी, अणखुट इंतज़ार आयो। हाणे मां तोखे वापसि घुरणु नथो चाहियां, छाकाणि त ज़बरदस्ती सां मिलंदड़ माण्हू कॾहिं बि दिलि जा न आहिनि थींदा। बसि जॾहिं कंहिं ख़ामोश शाम में हवा तुंहिंजा वार छुए, या कंहिं बरसाती राति में ओचितो मुंहिंजो नालो तुंहिंजे दिलि में तरी अचे, तॾहिं हिकु पल लाइ ज़रूरु सोचजांइ त कंहिं माण्हू पंहिंजी सॼी जवानी तुंहिंजे इंतज़ार में गुज़ारे छॾी हुई। हा, इंतज़ार में गुज़ारे छॾी हुई। जेकॾहिं मुंहिंजी क़बर वटां गुज़र थिए त गुल रखण जी ज़रूरत न आहे, रुॻो एतिरो चइजांइ त मूंखे माफ़ु कजांइ। तुंहिंजी मोहबत सची हुई, पर मां तुंहिंजी थी न सघी। शायदि मुंहिंजी बेक़रार रूह खे इहो ई हिकु जुमिलो सुकून ॾेई वञे। हा, सुकून ॾेई वञे।